मां भी सिंधी आहियां, तव्हां ॾिठव त तव्हांखे कीअं इन जे बारे में तव्हांखे छा महसूस थियो ऐं तव्हां अॻिते इन जे बारे में छा चवणु चाहींदा? भई ॾाढो सिंधियुनि जे भई ॿारनि खे ॾाढो अकुल सेखारियो, भई सिंधी ॻाल्हाइणु सेखारियो। ज़रूरी आहे सिंधी ॻाल्हाइणु ज़रूरी आहे। भई ॿारनि सां सिंधी पाण न ॻाल्हाईंदासीं। ये जेकी मूवी है वो मूवी न रही करे पूरे देश में अचे, पूरे सब पंहिंजे सिंधी गॾु थियनि ऐं सभु सिंधी गॾु थी करे सिंधी ॻाल्हाइनि, पंहिंजी भाषा खे वधाइनि, पंहिंजे वजूद खे वधाइनि। बिल्कुलु। ऐं तव्हां छा ॿारनि खे कुझु पंहिंजे घर में सिंधीअ में ॻाल्हाईंदव त इहो प्रॉमिस कयो था तव्हां? प्रॉमिस था कयूं ऐं असां ॻाल्हाईंदासीं ॿारनि खे। ऐं जॾहिं तव्हां कोई कमु नयो शुरू कंदा त 5 भेरा छा चवंदा? जय झूलेलाल, जय झूलेलाल, जोर सां चओ। जय झूलेलाल। कहिड़ी फिल्म असां ॾिठीसीं? मां सिंधी आहियां। हर महीने हुजनि। जी मां भी सिंधी आहियां। तव्हां कुझु चवणु चाहींदव? तव्हां कहिड़ो मैसेज? जोर सां एकता जरूरी है। धर्म पहले झूलेलाल जो इष्ट देवता बाजू वही है। अच्छा, त तव्हां इन में समाज खे तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहियो था? एकता बरकरार एकता रखनि ऐं ॿारनि सां प्रेम सां सिंधी ॿोली ॻाल्हाइण। सिंधीअ में ॿोली। बिल्कुलु। त कहिड़ी फिल्म तव्हां ॾिठी? असां सिंधी ॿोली। हा, मां बि सिंधी आहियां। हा, मां बि सिंधी आहियां। जी, तव्हां हीअ फिल्म ॾिठी ऐं तव्हां असां भोपाल मां आया आहियूं, त तव्हां इन फिल्म जे बारे में कुझु मैसेज ॾींदव समाज खे? ॾाढो सुठो प्रयास आहे ऐं ॾाढी ख़ुशी थी। ऐं मंसूर में तव्हां हिन प्रदर्शन कयो आहे, हिन सां असां समाज में जागरूकता ईंदी ऐं असां बि कोशिशि कयूं की असांजा ॿार बि सिंधीअ में ॻाल्हाइनि, असां जीअं ॻाल्हायूं था ईअं असांजा ॿार बि ॻाल्हाइनि। ॾाढो सुठो प्रयास आहे। ढेर सारो धन्यवाद, शुभकामनाऊं। थैंक यू, थैंक यू। हाँ सही हाँ। कोई भी कम चालू करण खां पहिरियों छा चवंदा? जय झूलेलाल। वाह सही वाह। पिक्चर बारे में छा वीचार आहे तव्हांजो? ऐं तव्हांजो फिल्म जे बारे में छा भाई वीचार? सिंधियत जे लाइ तव्हांजो कोई क़दम वधायो आहे, उन तमामु मस्तु कमु तव्हां कयो आहे ऐं सम्झो हिकु तरह सां अगरि जॻायो अथव त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, मतिलबु तमामु बढ़िया आहे। वाह सही। असांजा ॿार बि असांजी फिल्म खे ॾिसी करे सिंधियत जेको तव्हां अलॻि जॻायो आहे, असां सभिनी सिंधियुनि जो कर्तव्य आहे असां हुनखे अॻिते वधायूं ऐं सिंधियत खे वधायूं, सिंधीअ में ॻाल्हायूं, ॿारनि सां घर में ख़ासि करे सिंधी ॻाल्हायूं ऐं सिंधी भाषा प्रचार कयूं ऐं हिकु थियूं ऐं हिक में हिकु कयूं त सेव कयूं। वाह। जोरदार ताड़ियूं जय वॼायो। झूलेलाल। हाणे ॿार सिंधीअ जे बारे में कुझु चवंदा? ॿुधायो बेटा। वाह बढ़िया बढ़िया। त सिंधी असांजी बहुत बढ़िया। भाषा आहे, त असां सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं पाण में। असांजी मुल्क भाषा सिंधीअ में ॻाल्हाईंदासीं। मुल्क भाषा सिंधी में ई ॻाल्हाईंदासीं। वाह सही वाह। ऐं मुल्क भाषा असां हलंदी रहे, सदाई हलंदी अरे रहे, वाह, कहिड़ी ॻाल्हि। जी, सदाई हलंदी रहे। थैंक यू। तव्हां सभिनी खे वणी लख वाधायूं सभिनि खे। जी। त असांखे ॾाढो सुठो लॻियो अॼु तव्हां हितां भोपाल मां असांजे हिते मंसूर में आया आहियो। असां ॾाढा ख़ुशि थिया आहियूं ऐं सिंधी जेका एकता तव्हां अॻियां वधाइण था चाहियो, वधंदी आहे पर अञा वधंदी रहे, उहा असां वेनिती था कयूं सॼे समाज खे। जेके बि आहिनि सिंधी असां सां गॾु रहनि, सभिनि जी तकलीफ़ में परेशानियुनि में गॾु हुजनि, बसि इहे ई असां सिंधियुनि खां निवेदन कयूं था। बस जय झूलेलाल। असांजे सिंधी समाज में जेके नवयुवक आहिनि, नंढा ॿार आहिनि, उन्हनि जे घर में जीअं कॉन्वेंट स्कूल पढ़नि था, इंग्लिश ॻाल्हाइनि था, हिंदी में ॻाल्हाइनि था, जीअं हिन फिल्म में ॾेखारियो हिकिड़ो परिवार अहिड़ो हो जंहिंमें माउ पीउ सिंधी न ॻाल्हाईंदो त हुन पुटु बि सिंधी कान थो ॻाल्हाए, त हुनखे इहो मलाल हो त मां बि सिंधी ॻाल्हायां। जॾहिं हू सिंधी छोकिरनि में पंहिंजे कम्यूनिटी में वञे थो त हुनखे इहा ॻाल्हि अखरे थी। त इहो फिल्म जो हिकु प्लस पॉइंट आहे। हुनजे मन में हिकु दर्द आहे त मां सिंधी सिखां, ऐं सिंधी जेके बि छोकिरा पाण सां मिली करे हिन फिल्म में जेको कमु कयो आहे उहो तारीफ़ क़ाबिल आहे। त नौजवाननि खे हिननि खे जेको आहे हिन सिंधियत में अचिणो खपे, हिन में ऐं हुनखे सिखणो खपे त हू छोकिरो जेको जंहिंखे मलाल हो उहो आख़िरी में ॻाल्हाए थो सिंधी। इहा वॾी सुठी ॻाल्हि आहे हिन फिल्म जी। ॿारनि बि गर्व आहे की असां सिंधी ॻाल्हायूं, असां सिंधी समाज में आहियूं, असांखे बि थोरो सिंधी जो सहयोग मिले। बिल्कुलु। जय झूलेलाल। सिंधी तव्हां फिल्म ॾिठी, तव्हांखे कीअं कहिड़ो छा महसूस थियो? ॾाढी बढ़िया लॻी। एकता सिंधियुनि जी हमेशह वधंदी रहे। जय झूलेलाल। त इहा असांजी अरदास आहे, हमेशह सिंधी वधंदा रहनि, विझंदा रहनि। झूलेलाल जी हमेशह असांजे मथां कृपा रहंदी।
ऐं असां बि सिंधी आहियूं मां बि सिंधी असां आहियां जीअं गुजराती आहिनि बंगाली आहिनि पंहिंजी पंहिंजी मिलंदा आहिनि पंहिंजे दोस्तनि सां रिश्तेदारनि सां त सिंधीअ में पंहिंजी भाषा में ॻाल्हाईंदा आहिनि त असां बि सिंधी पाण में मिलूं ॿारनि खे सिंधी अॼु भाषा पंहिंजो नारायण आहे झूलेलाल आहे जय झूलेलाल धाड़े वार मञनि था जी वधी आहिनि बिल्कुलु बिल्कुलु गुड़गांव में अॼु उहो लोकल माण्हू मञनि था उन्हनि खे सिंधियुनि खे ॿियो सिंधी में सिंधियुनि खे झूलेलाल मञनि था पर हाणे सिंधी भाषा ॾाढो अॻिते वधी रही हा, आहे सिंधी भाषा हुजे कोशिश इहा रहे कि असांजो सब्जेक्ट सिंधी हुजे पाण सोशल मीडिया ते सब्जेक्ट विझणो घुरिजे सिंधी झूलेलाल में चई करे विझूं नारो पाण बस जॾहिं असां सिंधी बचपन में सिखियासीं उहो हींअर वापसि भुलिजी विया आहियूं वापसि खां शुरूआत थिया जय झूलेलाल हा मां बि सिंधी आहियां मां बि सिंधी आहियां सिंधी आहियां पंहिंजे घर सां धन्यवाद तव्हां सभिनी जो जय झूलेलाल जय झूलेलाल।